आयूं आ कहेगा देते हो पान पया दिल बंध में आयूं आ कहेगा देते और ले आए कुल्हत सजो लड्डो पा देते जागदा रहो कुल्हत सजो लड्डो पा देते खटण कमाइण तेड़ा ना की हलाए 2000 थी दे तू हड हलायूं अहिड़ा नायूं आ कया मां इन माण्हूअ जो हो खटण कमाइण तेड़ा नायूं हड हलायूं अहिड़ा नायूं रोटी पेरे नंबर जा हुजणा आयूं तेड़ा नायूं हेड़ा बीठो तव हेड़ा कोन पुजूं था कंहिंजे सॾ ते ऐं न पढ़ा ॾेते कोन पुजूं था कंहिंजे सॾ ते ऐं न पढ़ा ॾेते रुली आए पुल्ले ते सजो लड्डो पा ॾेते रुली आए पुल्ले ते सजो लड्डो पा ॾेते अलाए केड़ो हशर कंदियूं अड़े शक न कर कर पक्का सामा जहर जाए मिले पियारे छॾियांस शक न कर कर पक्का सामा मुंद में आयूं और शुक्र में घर मिला था थक्का सामा हाँ मीरजादी यो ख्वाब हो कूड़ते हरदम संदरो आए शौक मुहारत अड़े कूड़ते हरदम संदरो आए शौक मुहारत लिल्ली आए कुल्ले ते सजो लड्डो पा देते सुहागण सदको तो के कुर्बत अड़े लिल्ली आए कुल्ले ते सजो लड्डो पा देते अदा के बरी वेसर जो दौरो तो पे दवा पी पुट इहा कुर्बानी मूंखे ई ॾियणी पवंदी अदा तो पीती जन मां पीती नज़रुनि में आ प्यार असांजो तुंहिंजी शादी सिर्फ़ मूंसां ई थींदी बेड़ो तेजल पार असांजो मूंसां शादी चवंदी करी ऐं नज़रुनि में आ प्यार असांजो बेड़ो तेजल पार असांजो पंहिंजा वेरी थी पिया आहिनि सभिनी ते आभार असांजो अभी तो मैं दुश्मन आए घर सारो पर डढुआ डाले ते दुश्मन आए घर सारो पर डढुआ डाले ते रुन्नी आए कुल्ले ते सजो लड्डो पा देते ताती वनी तातिया बावनी अरे रुन्नी आए कुल्ले ते सजो लड्डो पा देते तो क्या मतलब है तुझी तू को वडू दले रही हाँ मां दलेर आहियां इनमें को शक्का छा तो पो इहा ॻाल्हि आहे न तू मूं जेतिरा पहिरीं पादर दिखाई ॾेखार पहलवान लालो पात्रन जो पक्को आहे इनखे पाण सां था मिलायूं वो पहलवान वो अला तुझी भली करे ऐं वॾो दिलेर माण्हू आहियां तू रुगो मूंखे ही ॿुधा मूंखे करणो छा आहे निभागा पाण में कोन था ठहनि पिया असांखे रिकारो पकड़ींदा अरे रिल्ली आए कुल्ले ते सजो लड्डो पा देते अरे रिल्ली आए कुल्ले ते सजो लड्डो पा देते बिस्मिल्लाह जे भाङे मां को मोमन रुपयो ॾींदो अदा दिल जो उमेदार तुझ मौला पूरो कंदो जेको ॾे उन जो बि ख़ैर जेको न ॾे उन जो बि ख़ैर अबा 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 ॻोठ जो ॾिठल हिकिड़ो हरमा थो अचे हथ हेठि कर सिधो थी बोता साईं खैर काथे काथे ख़ैर हुजे बाबा ख़ैर हुजे तोखे चई अबा मूंखे न जी ॿियो तोखे चई हलो खैर आहे हले एड़े बंदा ॾेई वञो नाले अलाह ॾिसे न वेठो
बिस्मिल्लाह जे भांगे मां को मोमन रुपयो ॾींदो हलरी पढ़ी तुंहिंजी ताल छोरीअ खे घर में विहारे पाण वरी रोन ते निकिती मां ॾेढ मां तुंहिंजी माउ जेतिरी आहियां ॻाल्हाइण जी का तमीज़ ई कान्हे का नाराज़ न थी पड़ी भला इहो त ॿुधा शर्मिली तुंहिंजी छा थिए हा हा मुआ शर्मिली मुंहिंजी धीउ आहे हा पर वॾी शर्मिली आहे जॾहिं बि घर खां ॿाहिरि निकिरंदी आहे न त सिर खां मथां चादर न हिलाईंदी ॾाॾी तुंहिंजो नालो छा आहे मुआ खगा मां तोखे ॾाढी थी नज़र अचां मां का एॾी वॾी थोरी आहियां छॾ तूं हिन खगे खे मूंखे तूं इहो त ॿुधा तुंहिंजो नालो छा आहे शर्मिलीअ जी अम्मा मुंहिंजो नालो किरण आहे किरण मुआ ॼरका मुंहिंजो नालो किरण न पर कांडेरी आहे कांडेरी मां शर्मिलीअ जी माउ आहियां भला हिन उमिरि में बि तूं पर्दे में घुमंदी हा मुआ खगा हिन ॻोठ जा माण्हू ॾाढा बदतमीज़ आहिनि उन जे करे मां ऐं मुंहिंजी धीउ शर्मिली असां ॿई पर्दो करे पोइ निकिरंदियूं आहियूं ॿाहिरि भला इहो ॿुधा त रोन ते काॾे निकिरी पई बसि वञा थी कंहिं न कंहिंजे घर बसि ॾिसां जेकॾहिं का वांदी हूंदी उन सां कचहरी करे 2-3 मिंट दिलि ख़ुशि करे निकिरी हली ईंदसि ॿियो पोइ भला सुभाणे पंहिंजी धीउ शर्मिलीअ सां गॾु मुंहिंजे घर दावत खाइण लाइ ईंदीअ ज़रूरु ईंदसि छोरा ज़रूरु ईंदसि तूं असांजे लाइ कुकड़ ऐं कबाब असुली तयारु करे रखजां असां ईंदियूंसीं ॿई ॼणियूं खोड़ कुकुर कबाब शर्मिलीअ लाइ रुगो तूं उनखे वठी अच शर्मिलीअ लाइ त मुंहिंजो सिर्फ़ु कुर्बान आहे छोरो त सफ़ा मस्तु लॻो पियो आहे पापा घर खां ॿाहिरि त निकिरी वियो आहे पर इहो कंदो सॼो मुंहिंजो राज़ ज़ाहिर जेकॾहिं बाबो ज़ाहिर थियो न त ॻोठ वारा कुटे सुटे खणी वेंदसि ओड़े खे हणो बंदूक हाणे इहो सोचो त मीरज़ादीअ खां मिल्कियत कीअं हासिल कजे मलूका त सही घोड़े ते चढ़ी वेठी आहे 2-3 ॾींहं सब्र नथी करे सघे अञा चई तो त मां सब्र कयां हा हूअ बंगलनि में वेठी हिंदोरनि में लुॾे ऐं मां हिते वेठी पट ते लेथड़ियूं पायां अञा मां सब्र कयां अदार बाबा न ॾे सुम्हो हिन जी जेका तकड़ आहे न इहा असांखे माराईंदी ऐं टंगराईंदी हिकिड़े ॾींहं सां अदा हाणे ईअं था कयूं हितां राति जो निकिरी था हलूं बाबा हितां निकिरी त हलंदासीं पर राति जो बंगलो जो दरवाज़ो चौकीदार खोलींदा घर मां राति जो निकिरी था हलूं कंहिं मस्जिद में हली पनाह वठंदासीं सुबुह जो सवेर हलंदासीं बंगले ते वदार बाबा बंगले में दाख़िल थियण जे लाइ बि वॾी चाल हलाइणी पवंदी असांखे मीरज़ादीन गार्डन खे अहिड़ो पको पढ़ाए छॾियो आहे जो हो मर्द त पंहिंजी जाइ पर कंहिं औरत खे बि अंदरि कोन छॾींदा तूं छा थो सम्झे मां घटायो हूंदो मीरीअ खे ख़ौफ़ वकोड़े वियो आहे ऐं हुनखे इहा ख़बर पइजी वई आहे त कंहिं बि वक़्तु अची बंगले ऐं मिल्कीअत जे मथां कब्ज़ो करे सघनि था इन जे करे हू ॾींहों ॾींहुं पंहिंजो पहिरो सख़्तु कंदी पई वञे भाॼाई इहा मीरज़ादी सभु मलूं करे चुकी आहे हेठि त असांजो वारो बि ईंदो पहिरियां असां ते 5-5 लख इनाम हो त सॼो ॻोठ दर जे ॿाहिरां अची बीह रहियो ऐं हाणे 10-10 लख इनाम रखियो अथसि हाणे 10 लख इनाम जी लालच में कंहिं बि टाइम ॻोठ वारा दर भञी बि घर में अंदरि घिरी ईंदा पोइ असां उन्हनि खे छा कंदासीं सचा पा इहा ख़बर मूंखे बि वाईंदी पई त माईअ हिक जे मथां 10 लखनि जो इनाम रखियो आहे कसम सां मां अॼु ऐलान करे विया आहिनि ॻोठ वारनि अञा ताईं इन्हनि खे छॾे ॾिनो आहे अधी घर खां ॿाहिरि सभु तयारु बीठा आहिनि पर शेरल वारा घर खां ॿाहिरि निकिरनि ई कोन था ॻोठ वारा घर में घिरण खां लाराइनि था पुफी सोच माई पंहिंजे शैतानी दिमाग़ खां सोच असां कीअं इहो दाहणो मुआ ममड़ा तूं त चवंदो आहियां मां खज़ाननि जे अंबारनि मथां चढ़ियो वेठो आहियां मूंखे दौलत जी का बि लालच नाहे पोइ हाणे छो थो यप करे लालच त मुर्दे खे बि न छॾींदी माई 7 गज़ खयूं वञे थो मां त पोइ जीअरो आहियां अबा का अहिड़ी सलाह कर त शेरल वारनि खे ॿधी हली माईअ जे हवाले कयूं 4 ॼणा ॿधासीं न त 40 लख जे 2 ॼणा ॿधासीं त 20 लख 10 लख हिकिड़े माण्हूअ ते रखियल आहिनि पोइ त मोचू थींदियूं मां सुहागण चवंदी आहे सच पोइ सभु कंहिंखे लॻंदो आहे मच हाणे जे ॿारणो ॿरे थो त भल वञी ॿरे
पर अधे जड़े शैतानी रूह वारे माण्हूअ जे साम्हूं असांजी सलाह का बीहंदी कान, कामयाबी कोन थींदी सलाह। बरोबर पुफी बरोबर। मां शैतान आहियां, हिन खे त रत रत खे बाहि लॻी पिया, तूं जी चौपटी आहे। मूं शैतान न चयो बाबा, मूं त सिर्फ़ बरोबर बरोबर चयो, शैतान तो पुफीअ चयो। बस हाणे बस, माठ करे वे, ॾियां हिन मोचड़ो दून वारो। वॾो आयो मूंखे शैतान चवण वारो। मामा तूं बि वॾी ॻ्यारी थो हणी। मां जेका सलाह थी ॾे पहिरियां उहा ॿुध त सही। माणे सलाह दूड़ ॾे थी, रुगो मूंखे पुछड़ो पई करे, अंधी थी विया पैसनि खे ॾिसी। उहो त मां पुछड़े खे पुछड़ो छा कंदसि, मुंहिंजो वसा। अम्मा तूं छॾ मामे खे, इहो सोच त इहे 40 लख हासिल कीअं कयूं। किथे ईअं न थिए त असां सोचींदा वतूं ऐं 40 लख ॿिया खयूं हलिया वञनि। अबा राति वेही चङी तरह सोचे वीचारे सलाह कंदासीं त छा करणो आहे। राति ताणी कम ॿिया करे वेंदा, तव्हां रुगो सकड़ियूं सलाहियूं कंदा रहंदो। तो त चयो त इहे पोड़ी आहे, हे त पोड़ो आहे। हल बस मस ॿाहिरी हवा नसीब थी आहे, घर त छोरनि कैद करे रखी छॾियो। साह ई बुसाने जी। हा पुट, पोड़ो आहे पर पोड़ो बताल थियो आहे। बाबा इहो तरीक़ो ॾाढो भलो आहे। जेकॾहिं न असांखे बि ॿ चादरा हथ अची वञनि त असां बि ॾाढो आज़ादीअ सां घुमी फिरी सघूं था, ऐं घरनि में बि हलिया हलंदासीं न त केर बि न रोकी सघंदो। हल इन बारे में पोइ सोचींदासीं, पहिरीं हल त हिन सां मिलूं त हिन इहो रूप छो रखियो आहे। हल हल अस्सलाम वालेकुम ॾाढा पोड़ा। अरे परो हो त पिहे, हे मां त जवान लोगो पियो आहियां। बाबो पोड़ो तूं जवान, हा पोइ विढ़ंदे बाबे सां मल। हल न पुट न, हिन सां असां मल विढ़ण न, पर हिन खां हाल अहवाल वठण आया आहियूं। हाल अहवाल सभु ख़ैर जा आहिनि, हाणे तव्हां वञी सघो था पिया। बाबा पोड़ो त सफ़ा तवाई लॻो थो वते। तवाई मां या तव्हां तवाई लॻा था वठो पिया। ॻाल्हि आहे तमीज़ जो किरड़ खान, तोखे ख़बर आहे मां केरु आहियां? अरे केरु आहीं तूं? हाँ ॿुधा केरु आहे? भोतार ॾाढ़ू खान। भोतार हुए, हाणे सिर्फ़ फिथल ॾाढ़ू वञी बचो आहे, सो बि बिना रस हुजे। बाबा जॾहिं हे पोड़ो ई असांजी इज़त नथो करे त पोइ बाक़ी ॿिया कीअं कंदा। हल आस्ते आस्ते इज़त करण सिखी वेंदा पुट, का बि तकड़ नाहे। हाणे हलण जी कयो, हलण जी कयो। हिते छो बीठायो? असां अलाह जे पट ते बीठाऊं, पोइ तूं बेदार छो थो थिए? हल धूड़ वञी पायो, माथो वञा पियो। अॼु पुट हिन पोड़े खे नाहे छॾणो, इहा हिन खां मालूमात वठणी आहे त आख़िर हिन इहो मुंहं ते नकाब छो हयो आहे। हाँ इहो माइन जो रो पातो अथई, वठेसि मालूमात। हल हल। हा 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 सम्झी वियुमि, मतिलबु तूं हुनजी दावत झलण आयो आहे न? हा शेरन, कून न आहे, शर्मिलीअ सां मुंहिंजी मोहबत थी वई आहे, इन जे करे मां शर्मिली ऐं उन जी माउ खे दावत ॾियणु आयो आहे त जीअं उते अचनि त असां उन्हनि खां रिश्तो घुरूं। अधु कोई पुट छा? अरे रिल्ली आए कुल्हे ते सजो लड्डो पाड़े ते, अरे रिल्ली आए कुल्हे ते सजो लड्डो पाड़े ते। असां ॻोल्हे वियासीं पोड़ा, तोखे ॻोल्हे वियासीं। हिन भागनि में कीअं छिपातो आहियां?
मोटीअ में वॾो मज़ो आहे पोड़ा। आखिर वरी तो के असां ॻोल्हे वियासीं। हलो हा अरे दे आखिरकार तव्हां चाहियो छा था? छो तव्हां मुंहिंजे गॾु पिया आहियो? असां इहो था ॼाणणु चाहियूं त तो इहा चादर छो पाती आहे। मां चादर पायां या ज़नन कपड़ा पायां, तंहिंमें तव्हांजो छा? असांजो सभु कुझु वियो तो असांखे परेशान करे छॾियो आहे। हाणे भला पुछण त असांजो हक़ थिए थो न। हलो मां नथो ॿुधायां तव्हांखे छा कंदो तव्हां ॿुधायो। हा हलो हलो हितां। असां बि वञण वारा न आहियूं तेसीं ताईं तुंहिंजे पोयां आहियूं जेसीं ताईं तूं उन राज़ तां पर्दो नथो खणी। मां चादर सुहिणे थियण लाइ पाती। सुहिणे थियण लाइ? पोइ हीअं करे ॾाॾा हिकिड़ी चादर बाबे जे लाइ ॾे त मां हिन खे बि सुहिणो कयां। हलो पुट ही असांखे बेवकूफ़ थो बणाए। भला चादर पाइण सां माण्हू सुहिणो कीअं थींदो? जॾहिं मां ॿाहिरि निकिरंदो आहियां न त चादर पाईंदो आहियां ऐं पोइ इहा गरम हवा मूंखे ॿाहिरि न लॻंदी आहे। हवा गरम न लॻंदी, ज़ाहिर मुंहुं ढकियल हूंदो त माण्हू सुहिणो थींदो न। बाबा हिन जी ॻाल्हि बि सही आहे। मूंखे हाणे तुंहिंजे लाइ बि चादर हथ करणी पवंदी जीअं तोखे बि गोरो चिटो करे ख़ूबसूरत कयां। पोइ छो न इहा चादर हिन खां कसियऊं। हलो मतां छोरा मुंहिंजे वेझो आयो आहीं त ईअं गाटो भई छॾींदोसि। अदा बाबा जी का ख़बर पई? अदा बाबे जी का ख़बर कोन्हे। ख़बर न हले काॾे गुम आहे। तव्हां पोड़े जे लाइ परेशान न थियो। धिका था बाकाए पाणे घर मोटी ईंदो। मां बाबा जे लाइ इन जे लाइ परेशान न आहियां त अचे अची घर में बुसरियूं खाए, हिते बुसरियूं पकियूं पियूं उन्हनि जूं। मां इन जे लाइ परेशान आहियां जेकॾहिं बाबा मीरज़ादी हथ अची वियो न त मीरज़ादी हिन खे कुटराए माराए हिन को सभु कुझु पुछा करे वठंदी ऐं असांजा सभु ठहियल कम सही वेंदा। पोइ पक सम्झ बाबो दाना उथी बंगले ते वेंदो ऐं उते उबतो टंगियल हूंदो। हाणे अहिड़े बेवकूफ़ माण्हू जो कजे त आख़िर छा कजे? पोड़े खे घर खां ॿाहिरि वञण ई न ॾियो आहे। बाबो पंहिंजी क़ाबिलियत पियो ॾेखारणु चाहे। मूं सोचियो दर खां ॿाहिरि जीअं ई निकिरंदो ॻोठ वारा डंडा हणंदसि पाण ई मोटी ईंदो। पोड़े खे खॾ में हणो। शेरल इहो ॿुधाए त घिटीअ में ॻोठ वारा बीठल आहिनि? ॻोठ वारनि जी घटी में चुरपुर घटि आहे पर मां हिन जी चाल सम्झी वियो आहियां। अदा ॾे त ख़बर इहो ॻोठ वारनि जे नेत में छा आहे? अदा 10 लखनि जो ॿुधी ॻोठ वारनि जा होश ख़ता थी विया आहिनि। हाणे इहो सोचे रखियो अथनि त राति जो घर में गेड़ी हमलो कंदा। इन जो मक़सदु त अॼु राति असांखे होशियारीअ सां रहणो पवंदो ईअं न? अहो अदा हो अॼु राति 2 अखियूं न पर 4 अखियूं करे वेहणो पवंदो। अदी दे ख़बर पोइ छा सोचई? अरे मां त सोचियो आहे अॼु शाम जो वॾो देगड़ो बिरयानीअ जो था लाहियूं। पुफी मुंहिंजो त हींअर सां ई वात पाणी पाणी पियो थिए। जॾहिं खां मां हिते आयो आहियां गोश्त जी बूटी लाइ सिकी में आहियां। जेकॾहिं अदी जो बिरयानी ठाहिण जो एॾो ई शौक़ु आहे त ईअं ई सही खाई कंदासीं ड्रो। अबा भला बिरयानी मुर्गीअ में ठहाराई आहे छेले गोश्त में? इहा ॻाल्हि करे तो त हींअर सां ई असांजो वात पाणी करे छॾियो आहे। तव्हां पंहिंजा वात पाणी न कयो। बिरयानी तव्हांजे लाइ कोन ठहंदी। इहा त अदी मूंखे बि ख़बर आहे। तूं एॾी सखियाणी कोन आई जो बिरयानी ठाहे असांखे थी खाराई ऐं गुल्लू वरी अंबो छू पियो हाणे त छेले जो गोश्त कुकड़ जो गोश्त। पुफी असांखे बिरयानी खाइण लाइ न ॾींदी त पोइ तयारु छो कंदी? तव्हां पंहिंजो वात बंदि कंदव त मां पूरी ॻाल्हि कंदसि न। वात त बंदि थी आहे मां तूं ॻाल्हि कर बसि। हाणे मुंहिंजी ॻाल्हि चङी तरह सां कन खोले ॿुधो। बिरयानीअ जो देगड़ो तयारु करे उहो गुलू ऐं बचल शेरल वारनि ॾे खणी वेंदा पर उन बिरयानीअ में नशो मिलाए छॾिबो। राति जो सभु बिरयानीअ खाइण खां पोइ नशे में टुन सुता पिया हूंदा। उन महिल ॿधी सदी हिननि खे खणी हली माईअ मीरज़ादीअ जे हवाले कंदासीं। कीअं? सलाह त अदी जी भली आहे पर हू असांजी बिरयानी खाईंदा सही। अड़े अथा सफ़ा को अकुल जो गुथल। हाणे हुननि खे असां इहा ॻाल्हि कंदासीं छा? न हुननि खे चवंदासीं 2-3 देगियूं लहरायूंसीं वॾनि खे ख़तमूं था ॼारायूं सॼे पाड़े खे विरहाए ॾिनूं अथसीं। तव्हां ॾे बि खणी आया आहियूं। मूं छा चयो त हीअ माई शैतान जी बि ॾाढी आहे उनखे बि धोखो ॾियण में देरी न कंदी। कर मुआ बादर कया न हिते पूरो सुहागण चवंदी आहे सच पोइ सभिनी खे लॻंदो आहे मच त ॿारियां न तुंहिंजे लाइ बि बभड़। ॻाल्हि पटके ॿधाइण वारी कई अथई।
हिकिड़ो पूरा, हिकिड़ो प्यारा, हिकिड़ो ॾेखारियां, बाक़ी हिकिड़ो हा ही पारायांसि, पोइ वञी मुंहिंजो कमु पको थींदो। पहिरियां वञी चांहि तयारु करे हुन में पियारियांसि थो। कमु ॾुखियो आहे, पर जेकॾहिं मुंहिंजे हथनि जी चांहि पीए थी त पोइ सही कमु ठही वेंदो। हिन भागो मूं तरफ़ ॾिसे पियो, अलाए हिन जी नियत में आहे छा? चांहि पीअण ते ॾाढी दिलि थी चए, हिकिड़ो चांहि जो कोप तयारु करे पियारींदे माई खटी। मां तुंहिंजे लाइ हिते नौकिराणी बीठी आहियां जो तोखे चांहि तयारु करे पीआरियां। नाराज़ न थियो मुंहिंजा सोना साईं, मां वञा थो चांहि तयारु करण लाइ। तव्हां पियो त तव्हां लाइ हिकिड़ो कोप तयारु कयो चांहि। तुंहिंजे हथनि जी चांहि ठहियल खां सुठो आहे त मां ज़हर जो प्यालो पी ख़ुदकशी करे छॾियां। अरे हेडे 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 हेरोनी हेडे काडे अंदर भगो थो अचे। अदा इने कोन वणंदी, नंढो नंढो खरो नंढो अचणो भाई मौत अच शरला धर न कर, हाणे डंडो धर कई ना। मता धका सही, माता जो दुश्मन थोरा ही आ, सजण थी आयो आ, सजण। ए तू ही ॿुधाए त हिते छो आयो आहीं? होॾाए जेका शर्मिली नज़र न पई अचे। शर्मिली? मलूका मां हा शर्मिली, सही। अरे निभागा शर्मिली असां वटि महिमान थी हिते आई आहे, तूं वरी उनखे तंग छो करे पियो? उनखे मां तंग कोन थो कयां शेरल, तूं अजायो कावर न कर। हा त पोइ तुंहिंजो कहिड़ो कमु आहे शर्मिली में, ॿुधाए। मां शर्मिली ऐं उनजी मां कांदेरीअ खे दावत ॾियण लाइ आयो आहे। शर्मिलीअ जी मां शर्मिली जी? शर्मिलीअ जी मां कांदेरी कल मिली। हा सम्झी वियुमि, मतिलबु तूं हुनजी दावत झलण आयो आहे न? हा शेरल, कूड़ न आहे, शर्मिलीअ सां मुंहिंजी मोहबत थी वई आहे, इन जे करे मां शर्मिली ऐं उनजी माउ खे दावत ॾियण आयो आहे त जीअं उते अचनि त असां उन्हनि खां रिश्तो घुरूं। अधी कोई पुट छा तोखे न आहियां हाणे ॾिजाए मोह चरे खे। गुलू तुंहिंजी दावत सम्झो उन्हनि खे क़बूल आहे, हू शाम तो वटि ईंदियूं, तूं वञी मानी बानी कराए, हाणे असल में आराम कनि थियूं। पक शेरल? हा पक, सोराना पक सम्झो, हू शाम तो वटि ईंदियूं, हाणे तूं वञी मानी बानी वञी कराए। जो त मानी तयारु करायां, ॿई आराम करे उथनि न, पोइ असांजे घर मोकिलिजो उन्हनि खे। पोइ दा ॿई पहुची वेंदियूं, तूं वञी तयारी कर, हलो तकड़ो थी वियो। सफ़ा चरियो ॿियो छा? वरी छा सम्झो? बिलोर वॾो बदनाम आहे, तव्हां में को हाल ई न आहे। 10 लख रुपया हिक जे मथां इनाम आहे। तव्हां अञा सोची न रहो, जीजा उन्हनि खे पकड़ण जे लाइ 12 माण्हू घुराए पई, पर मूं रोकियो रेसाणी खे त ॻोठ वारनि जे हक़ ते धाड़ो न हण। असुल त इनाम जा हक़दार ॻोठ वारा आहिनि, पर मां तव्हांजो हाल ॾिसां पियो त अरबाब ऐं शेरल खे पकड़ण जे लाइ 12 माण्हू घुराइणा पवंदा। न बिलोर न, रेसाणी खे चओ अहिड़ो ज़ुल्म असां सां न करे। सुभाणे जे सिज में असां इन्हनि ॿिन्ही खे पकड़े रेसाणी जे अॻियां अची पेश कंदासीं। असां सॼी प्लानिंग तयारु करे छॾी आहे बिलोर। वो सिज लहण जे इंतज़ार में बीठी आहे, जीअं सिज लहंदी असां सभु उनजे घर में गिरंदी। तव्हांखे सिर्फ़ु सुभाणे ताईं मोहलत आहे, जेकॾहिं ॿधी न खणी आयो त पोइ हिते 12 माण्हू अची वेंदा ऐं तव्हां 40 लखनि जा हथ धोई वेहंदा। हाणे कुझु न कुझु करणो पवंदो, न त इहे 40 लख हथनि मां हलिया वेंदा। अदा मुंहिंजी सलाह आहे त हलो त हली हिन सां हिकिड़ो मलाखड़ो कयूं, जेतिरो तो हिन सां हिकिड़ो मलाखड़ो सां न कंदासीं न तेसी तूं ही तो वञण वारा न अथई। अदा कुझु साह पटो न ॾे, सवेर तो एतिरो भॼायो आहे जो मुंहिंजे टंगनि में साह ई न आहे। तकड़ न कयो, भली हो ख़ौफ़ मारे वेहनि, पोइ ओचितो वञी डंडनि जो हुननि ते सटको कयो, जीअं मुआ जान ई छॾे वञनि। प्यारण वारो कहिड़ो, ॾेखारण वारो कहिड़ो? हा हे प्यारण वारो आहे, हिनखे पोइ थी दुखियां, ॾेखारण वारे मां कमु था कढूं। जीअं कुझु दिलि नरम थिएसि
त मुंहिंजे हथनि जी चाह पी। हा ही तावीज़ तो ॾेखारियांसि। भागो मो अलाए कहिड़ा इशारा तो करे। साइणे मोचालो मूंखे इशारा पियो करे ग़लति। छा मोचारो तोखे ग़लति इशारा पियो करे? हा जीजा तव्हां पोइ हिते लोणो हणी त ॾिसो। मरी वे मोचारा। कांबू जांबू काॾे मरी वियो? जल्दी हेॾां अचो। हुकुम जीजा। वञो मोचारे जी उबती खलल आहे मुंहुं अॻियां पेश कयोसि। अच जांबू हल कांबू। पाण पया दिल पंध में आयूं आ कहेगा देते हो पाण पया दिल पंध में आयूं आ कहेगा देते और ले आए कुल्हत सजो लड्डो पा देते। माफी 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 जीजा माफी माफी। बड़े इहो तो ॿुधाए इशारा कहिड़ा पियो करी? हाँ जीजा मां इशारा कोन कंदो आहियां, मूंखे आदत पइजी विया ही करण जी। इहो आदत त तुंहिंजी मां ख़तम कराईंदसि। ॾिसो छा था वठोसि। खत्म थी वई जीजा आदत खत्म थी वई। खत्म थी विया भाउ खत्म करे हथ कढोसि। अॼु जे लाइ इहा ई सज़ा हिन जे लाइ काफ़ी आहे। ऐं जेकॾहिं ॿेर न सुधरियो न त पोइ मां हिनखे ॾिसंदसि। वञां ॾिसी छा थो घर जो कमकार वञी कर। घर जे कम कर जॾो कॾा बार पे का माई खटी के माई इशारा कया हिकिड़ा समझी वरी बि मूं तावीज़ ॾेखारण जी कोशिशि कई। हिन वरी अलाए छा सम्झो निभागी खटी जे आई सम्झंदी रही। जो मुश्किल आहे। जल्दी कर हथ के हलाए वठ। मां हिते 40 ॾींहंनि जो चुल्हो पचाइण आयो आहियां। जा सॼे घर जो मां कमु करण आयो आहियां। फज़ीलत भले खान खान जो पुट हुजे पर पुफी उनखां घर जो कम जरूर कराईंदी आहे। अदी मां नशियारी गोरी वठी आयो आहियां। अम्मा इहो कमु मुलतवी कयो। मां शर्मिली ऐं उनजी माउ खे दावत ॾेई आयो आहियां। वाह जेको तूं दावत में शर्मिलीअ जन खे खाराईंदे खाधो पहिरियों उन्हनि खे पेट भरे खाराईंदासीं। उन खां पोइ बाक़ी जेको बचो उन में नशे जूं गोरियूं इहे मिलाए शेरल वारनि खे मोकिले ॾींदासीं। हा इहो कमु भलो आहे। असां छा खाईंदासीं? तव्हांखे चटण जे लाइ देगड़ियूं मिलंदियूं। मुंहिंजो बि इहो ई अंदाज़ो हुयो। मां तव्हांखे हिन चादर जो राज़ ॿुधायां थो पर इहो तव्हां मूंसां ॿई वाइदो कयो त पोइ तव्हां मूंखे वञणु ॾींदव? हा बाबा तोखे वञणु ॾींदासीं। पोइ तूं असांजे कंहिं कम जो न आहीं। हा त पोइ न किरन न इहा राज़ जी ॻाल्हि आहे। जेकॾहिं न हिननि खे ख़बर पई त असां मथां 10 लख रुपया इनाम रखियल आहे त ही मूंखे ॿधी खणी ईंदा। बाबा घोड़े जी नियत ख़राब आ वरी अलाए छा थो सोचे। हल कूड़ थो सोचे पुट। ही रेज़ की कूड़ हणी असांखे ॿुधाईंदो। जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजी ज़बान मथां एतबार न आहे न नथो ॿुधायां छा कंदव? हाँ पोइ असां बि तोखे नथा वञणु ॾियूं। हल छा कंदे? मां पादर हणंदोसांव। तूं को असां खां ॾाढो थोड़ी थी वेंदे। हा पुट झेड़ो चङो न आहे। झेड़े जी ॻाल्हि मां कोन थो कयां। हिन कोड़े खे झेड़े जो शौक़ु आहे। अरे मूंखे झेड़े जो शौक़ु न आहे। तव्हां मां अची फाथो आहियां। अरे आख़िरकार तव्हांजो मूं कहिड़ो ॾोह कयो आहे जो सुबुह खां वठी तव्हां मुंहिंजे पोयो आहे। हाणे त बुख बि अची पासा वता आहिनि। इहा ॻाल्हि करनी त बुख लॻी आहे। अचे हे वठ मानी। अधु मां पंहिंजो हिसो रखां थो। हे बाबे जो हिसो तूं खण। बाबे जी नियत थो ॾियां। हा वठ वेलो टार। अरे हीअ मानी? हा अरे हीअ मानी त मुंहिंजे ॾाठ खे ई कोन लॻंदी। ॾाठ खे लॻंदई पोइ ॾाठ चूसींदो रहिजांइ। असां पाण ईअं कंदा आहियूं। हल सम्झां थो त गंद थींदो। हे ईअं वञणु कोन ॾींदा। गंद कोन थींदो। जे थियो त पोइ तमामु वॾो गंद थींदो। मुंहिंजो बाबो गंद करण जो वॾो माहिर आहे। ॾिसे नथो त हिन जी उमिरि में केॾो गंद कयो अथई। हा पंहिंजी माल मिल्कियत धन दौलत सभु लुटाए हाणे पिनण ते अचे पियो आहे। तूं ईअं करे सघंदे? हल
अदा अदा गुलो खे तूं वाह जो बेवकूफ़ बणाया यार बेवकूफ़ त बणायो आहे पर निभागो हथ धोई मुंहिंजे पोयां पइजी वियो आहे घर खां ॿाहिरि निकिरण ई कोन थो थे जंहिं निकिरां थो दर जे ॿाहिरां बीठो जीअं ई ॿाहिरि निकिरां थो न कटदाऊं कंदो थो थे शर्मीली शर्मीली अदा हाणे तूं ई ॾस ॾे त हिन बेवकूफ़ मां कीअं जान छॾायां राजन मां जान छॾाए वेंदे पर इन गुलूअ मां जान कोन छॾाए सघंदे जॾहिं शर्मीली जो हिन असुल चहिरो ॾिठो न पोइ त वेझो ई कोन ईंदो पोइ मुंहिंजो राज़ ज़ाहिर थी वेंदो पोइ त मां दर खां ॿाहिरि न निकिरी सघंदुसि अदा जेसिताईं असां पंहिंजे मक़सद में कामयाबु नथा वञूं न तेसिताईं हिन गुलूअ खे बेवकूफ़ बणाईंदो रहो अदा इन करे त राज़ ज़ाहिर नथो कयां न त पोइ दर खां ॿाहिरि मां निकिरी सघंदुसि छा चल तूं ऐं आऊं हलूं था ऐं तूं अॼु को बि बहानो करे शेरलालनि जे घर में घिड़ी वञी ऐं उते सॼी जांच करे आ त ॾिसूं हुननि कहिड़ो बंदोबस्तु करे रखियो आहे इहा ॻाल्हि बि तुंहिंजी सही आहे जेसीं ताईं असांखे घर जी अंतरी ख़बर नथी पवे तेसीं ताईं असां कुझु बि कोन करे सघंदासीं पर इहा ॻाल्हि तूं कंहिंसां न कजांइ इहो कमु तोखे ई मूंखे करिणो आहे जेकॾहिं तूं लखपति थियण थो चाहीं त उहो केरु आहे जेको लखपति बणजण न चाहींदो मित्तल ता वॾो आहे हिमत पाण ॿिन्ही खे करणी पवंदी जेकॾहिं अॼु राति असां कामयाबु न वियासीं न होतारण ॿाहिरियां माण्हू घुराए शेरलालनि खे ॿधराए खणी वेंदी ऐं पोइ असां हिते हथ मलींदा रहिजी वेंदासीं वो बीठो छो आहीं हल तो हली मां तोखे अंदरी सॼी जांच करे थो ॾियां हल पूरण वारो तावीज़ पूरजी वियो बाक़ी प्यारण वारो थोरो ॾुखियो आहे खटी मिठी नज़र नथी अचे जीजा मां मिठीअ खे मलूका जे घर मोकिलियो आहे जांच करण लाइ हुकुम कयो कहिड़ो कमु अथव अल्लाह करे मूंखे चांहि जे नाले चवनि उन में तावीज़ विझी पियारांसि चांहि चवां सां त तयारु करे अचे मोचारा ओ मोचारा आयो 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 हुकुम जीजा चांहि जा 2 कोप ठाहे अच हिकु जीजा जे लाइ ऐं हिकु मुंहिंजे लाइ हाज़ुर हीअं वयुसि हीअं आयुसि मूंखे हाणे निंड थी अचे मूंखे केर बि न जॻहि जीजा चांहि छॾ चांहि खे निंड करे उथंदसि त पोइ पीअंदसि ही तव्हांजी मर्ज़ी जीजा अदा मुंहिंजी सलाह आहे त हलो त हली हिन सां हिकिड़ो मलाखड़ो कयूं जेतिरो तो हिन सां हिकिड़ो मलाखड़ो असां न कंदासीं न तेसी तूं ई तो वञण वारा न अथई वदा कुझु साहु पटु न ॾे सवेर तो एतिरो भॼायो आहे जो मुंहिंजे टंगनि में साहु ई न आहे तकड़ न कयो भली हो ख़ौफ़ मारे वेहनि पोइ ओचितो वञी डंडनि जो हुननि ते सटको कयो जीअं मुआ जान ई छॾे वञनि निकिरंदा ॾाढो ॾुखियो मलूका 10 लखनि जो आसरो अथनि तॾहिं त छिता लॻा पिया आहिनि पर इन्हनि खे ड्रोड़ायूं इन जे करे था त तकड़ करे निभागा घर में न गिड़नि ॻाल्हि ॿुध हिन वारे मलाखड़ो ठाहे कंदासीं थोरो सब्र कर कि सभु गॾु थियनि त पोइ घर में केरु न आहे मोकियो आहे तो निकिरण जो पेर ड्रायां माई ॾाइण अची वई त घर खां ॿाहिरि पेर रखण कोन ॾींदी सोन जी देग निकिरंदी कान 40 ॾींहं पूरा थिया त माई मूंखे पूरो करे छॾींदी पेर ड्रायां भाई चल का तो फुल गई घर का बाहर जाती बाहर भी नहीं ने हलो रे हलो बुआ माई चल का तो फुल गई घर का बाहर जाती बाहर भी नहीं ने जाती पाइण जे लाइ आयो आहे या भॻो पियो वञे खड़ी में तो बजी वञा पोतो को मां काथे लुकी सघंदुसि मुसीबत हल हाणे हलो हलो अंदर घर पढ़ाई शुरू कर अञा आहे न उस्वा वॾो आयो आहे सुहागण खे बेवकूफ़ करण वारो सुहागण चवंदी आहे सच माण्हुनि खे लॻंदो आहे मच हले सोचा ॿार आहे ॿाराणो मूंखे अञा 3 घाट वधाइणा पवंदा जॾहिं मुंहिंजी सॼण खटी आहे ऐं न मिठी हू चापलूसी त घणी कनि थियूं
पर आहिनि मिल्कियत जे पोयां मूंखे बि हुन जे साम्हूं ईअं ई रहणो पवंदो। मां वरी बेवकूफ़ हुजां ऐं हू वॾी दाना, पोइ मां हुन जे चालुनि ते नज़र रखी सघंदसि। जीजा तूं मूंसां आई? न न तोसां न आहियां। तूं इहो ॿुधाए सुबुह खां वठी किथे ग़ाइबु हुई? ॻोठ वई हुअसि जीजा। उते घर मां या कपिड़ा रहिजी विया हुआ ऐं कुझु सामान उहे खणण वई हुयसि। ॻोठ वारनि जी ख़बर ॾे, अञा कंहिं हिक खे बि मूं सां ॿधी खणी न आहिनि आया। छो? ॻोठ वारनि उन्हनि खे घर में क़ैद करे छॾियो आहे जीजा। तूं इहो खुटको ई न कर जीजा। तूं हुतां निकिरी हिते ईंदा, घर खां ॿाहिरि निकिता सभु ॿधल हूंदा। गुलू हिन ममड़े खे ॿधेसि। ॿधांसि तो अमा, ॿधांसि तो हिन महिल ई। ये गलती माफ कर। ॿीहर मां दर तां ॿाहिरि मुंहुं कोन कढंदुसि। अमा माफ़ कयूंसि। ॿधेसि भा ॿधेसि। छाजी माफ़ी ॾियूंसि? हिकिड़ो असांजो मिट आहे। अरे उथ ममड़ा, उथ त तुंहिंजो बिलो कयां। उथ। ॿधल हूंदुसि त पोइ पढ़ाई मां कीअं कंदुसि? पढ़ाई त तुंहिंजा वॾा बि कंदा, तूं कीअं न कंदे? यो अमा, हिनखे उबतो ॿधायां सुबतो? माई वॾी, हीअ ग़लती माफ़ कर। ॿी ग़लती कयां त पोइ उबतो टंगे छॾिजे। छॾेसि अबा, छॾेसि। हिन भेरे माफ़ी ॾियूंसि था पिया। हाणे ॾींहं अचे वेझा थिया आहिनि, पर हिन जे मथां नज़र रखणी पवंदी। हे निभागो खिसकी न वञे, खिसकी न वञे। निभागा न घर में था घिड़नि न वरी दर था छॾनि। हाणे कजे त छा कजे? मां तो चवां त हिननि सां हिकिड़ो ॿियो मलाखड़ो कजे। मां त चवां थी ॿाहिरि वञी जेसिताईं मुंहिंजा मथा न फाड़ींदव न, इहे दर कोन छॾींदा। 40 लख थोरा पैसा न आहिनि मलूका। हे निभागा मरंदा पर मुड़ंदा कोन। जेकॾहिं इहे भुल में असां ते काबू पाए विया न त रिलीअ जे तह खां बि विञाए छॾींदा। हू तव्हांखे काबू पाइनि, इन खां सुठो आहे त तव्हां वञी हुननि ते हिकिड़ी उछल ॾेई अचो, जीअं हू आसरो लाहे हलिया वञनि। मां तोखे ॿुधायो न, हे निभागा भॼी कोन वेंदा, पर घर में घेरण जे लाइ थोरो ख़ौफ़ कनि था। बेख़बर पोइ छा सलाह अथई? हलो त ॾिसूं था निभागनि खे त ही कहिड़ियूं था सलाहूं कनि। अचो अचो त खणो डंडा, अचो। तकड़ न कयो, पंहिंजो बि ख़्यालु रखिजो। जेकॾहिं तव्हांखे कुझु थी पियो त पोइ मुंहिंजो छा थींदो? तूं ख़बर आहे न मलूका, जेकॾहिं ॻाल्हि ॻरी थी न त ॾींदासीं पेरनि ते ज़ोर। बाक़ी हे पकड़ बटन त लॻसि ख़ैर आहे। तूं अचो, डंडा खणो। हलो, हा खणो डंडा। हेॾो हे पिया थी। ख़्यालु रखिजो पंहिंजो।